करमपुर पुलिस पारां जातिवासी खे औरताणे आवाज़ ते हिरखिजी अगवा थियण खां बचाइण जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त गुलाम हुसैन ओठो औरताणे आवाज़ ते हिरखिजी गढ़ी तेगो वञी रहियो हो त खेसि रोके वरितो। गुलाम हुसैन ओठो जो चवणु आहे त कराचीअ में माल जे वाड़े ते कमु कंदो आहियां, औरत सां फ़ोन ते राब्ते बाद मिलण जे लाइ घुरायो हो। ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾी पिया। करमपुर पुलिस जातिवासी खे औरताणे आवाज़ ते हिरखिजी अगवा थियण खां बचाइण जी दावा कई आहे। पुलिस जो चवणु आहे त गुलाम हुसैन ओठो औरताणे आवाज़ ते हिरखिजी गढ़ी तेगो वञी रहियो हो त खेसि रोके वरितो। गुलाम हुसैन ओठो जो चवणु आहे त कराचीअ में माल जे वाड़े ते कमु कंदो आहियां, औरत सां फ़ोन ते राब्ते बाद हुन मिलण जे लाइ घुरायो हो। करमपुर पुलिस पारां जातिवासी खे औरताणे आवाज़ ते हिरखिजी अगवा थियण खां बचाइण जी दावा कई वई आहे। ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। पुलिस जो चवणु आहे त गुलाम हुसैन ओठो औरताणे आवाज़ ते हिरखिजी गढ़ी तेगो वञी रहियो त खेसि रोके वरितो। करमपुर पुलिस जातिवासी खे औरताणे आवाज़ ते हिरखिजी अगवा थियण खां बचाइण जी दावा कई आहे। इन जा तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ करमपुर जे रिपोर्टर सैफुल्लाह बेजारानी खां। सैफुल्लाह, छा तफ़सील आहिनि? जी, करमपुर पुलिस पारां औरताणे आवाज़ ते हिरखिजी आयल सिजावल ज़िले जे रहवासी नौजवान खे अगवा थियण खां बचाइण जी दावा कई आहे। जॾहिं त औरताणे आवाज़ ते हिरखिजी कच्चे तरफ़ वींदड़ गुलाम हुसैन ओठो खे पुलिस मच्छी बुंडो वारे इलाइक़े मां पकड़े वरितो। गुलाम हुसैन ओठो सिजावल ज़िले जे जाती तालके जो रहवासी आहे, जेको नामालूम औरत सां शादी जे आसरे ते हिरखिजी गढ़ी तेगो तरफ़ वञी रहियो हो त एसएसपी कश्मीर ऑफिस पारां जेको आहे हिरखिजी वेंदड़ शख़्स ऐं ॾोहारनि विच में राब्ते वारी फ़ोन कॉल ट्रेस करे पुलिस खे अलर्ट कयो। करमपुर ऐं घोसपुर पुलिस गॾियल कार्रवाई कंदे मच्छी बुंडो वारे इलाइक़े मां नौजवान खे अगवा थियण खां बचाए वरितो आहे। जॾहिं त बची वियल अगवा खां बची वियल जेको नौजवान आहे गुलाम हुसैन ओठो ॿुधायो त सिजावल तालके ज़िले जे जाती तालके जो रहवासी आहियां, कराची जे इब्राहिम हैदरी वारे इलाइक़े में गफूर पंजाबी जे वाड़े ते मज़दूरी कंदो आहियां। रांग नंबर ते औरत सां राब्तो थियो, जंहिं शादी जो आसरो ॾेई घुरायो। औरत सां मिलण लाइ वञी रहियो होसि त पुलिस पकड़े वरितो। जॾहिं त एसएचओ करमपुर ॿुधायो त धाड़ियल फरीद तेगाणी जे टोले पारां नौजवान खे अगवा करण जो मंसूबो ठीकु छोड़ियो हो। आहे सैफुल्लाह बेजारानी, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।